वेलकम बैक। अॼु सिंध जे मुक़दमो में महिमान आहे हाजी मुज़फ़र सिंह चुजरा। सवेर ॻाल्हि पई थी जेलनि वारे खाते जे हवाले सां। अॼु खोड़ सारियूं जेलनि जे हवाले सां ॻाल्हियूं थियनि पियूं। सिंध जो मुक़दमो आहे, असीं कोशिशि कयूं पिया त जेलनि जे अंदरि जेको माण्हू बेगुनाह भोॻे पियो, केतिरा क़ैदी अॼु बि खोड़ अरसे खां वठी केतिरनि सालनि खां वठी बेगुनाह उहे रहनि था। अवां कमेटी बि जोड़ी आहे, उन में जज बि आहिनि। उहे कराची में त कंहिं तरीक़े सां बहितर अमल थी चुको आहे, पर सिंध जा जेके असांजा ॿिया शहर आहिनि उन्हनि में अञा उहा सही नमूने जज जा ॿिया जेके माण्हू आहिनि, DPO DCO अवां जी कमेटी बि जोड़िया आहिनि, उहे सही उते छो तवजा कोन था ॾियनि, रिजनि था या उन्हनि जी तवजा कोन्हे। अवां पाण बि मां ॿुधायां न, मुंहिंजी सिंध में सवाइ 2 जेल आहिनि, हिकु आहे हैदराबाद, ॿियो लाड़काणो। 2 जेलनि खां अलावा हर जॻह ते डिसिप्लिन आहे, हर जॻह ते मानी सुठी आहे। मां जीअं तव्हांखे ॿुधायां पियो त मां शिकारपुर हलियो हुयुसि त मानी वञी पाण उते चखी ॾिठुमि, जेका तयारु हुई खाधमि पाण वञी। पर पोइ मां न सिर्फ़ु हुन क़ैदियुनि जे साम्हूं मां क़ैदियुनि खे बि चयुमि त भई तव्हांखे जेकर मानी सुठी नथी मिले, घटि में घटि तव्हां वेंदा हुआ हाज़िरनि ते, कंहिं माइट खे चयो त बसि चुजरा साहिब खे कदम बोड़ खां कंदा असां मानी ख़राबु आहे, त माइट को नालो न ॿुधाए मूंखे भली, पर एतिरो त ॿुधाए त भई कंहिं जाइ ते मानी ख़राबु आहे। छो 90 रुपयो असां मानी जो ॾियूं था। पहिरियों 35 रुपया हूंदा, मुंहिंजी हुकूमत खां पहिरियों, असांजी हुकूमत खां पहिरियों 35 रुपया योमिया हूंदा 3 वक़्त जे। हाणे असां 90 रुपयो योमिया ॾियूं था हिकु माण्हू जे मानी खाइण लाइ। त मानी असां सुठी कई अथसीं। उन खां अलावा सिपाहियुनि जी पघारूं जेके तमामु घटि हूंदियूं, हाणे वधाए करे असां 10,000 कई अथसि, 50,000 खां 10,000 डबल कई अथसि। असां रैंकिंग हुननि जी जेका वधाए छॾी अथसि, असां सुपरिटेंडेंट जी रैंक वधाई अथसि, DIG रैंक वधाई अथसि, ग्रेड वधाए अथसि, हुननि जी पघारूं हाणे वधी वियूं आहिनि। त एॾियूं फैसिलिटियूं मां हिन जेल में आसिफ़ अली ज़रदारी साहिब जी महिरबानी सां, असांजे सदर साहिब जी महिरबानी सां असां इहे इम्प्लीमेंट कयूं अथसीं, अञा बि कंदासीं। हिते डबल वधाइण सां गॾोगॾु जेको रहायशी कॉलोनियूं जीअं ठहियूं उन में मरामत थी कोन्हे। करोड़ रुपया लख रुपया फंड हुनजी रहायश कॉलोनी लाइ वरिता विया आहिनि, पर उहे जाकू ठहियूं आहिनि, उहे किथे बि कमु मूंखां अॻे जेको कुझु थियो हुनजो मां ज़िम्मेवार कोन आहियां। हाणे जेको फंड आयो, अवां खां अॻु जेके वज़ीर जेके अमलदार करप्शन करे चुका आहिनि, उनजे ख़िलाफ़ एंटी करप्शन में केस छो था दाख़िल कयो? हाणे जेको बजट थिए थी उहा मूंखे ख़बर आहे त कहिड़ी मद में कहिड़ी बजट आहे। मां पाण विजिलेंस कयां पियो। जीअं तव्हांखे ॿुधायमि त मां वियुसि हिते नारा जेल ते, त उते बैरक में टाइल लॻल, चइबो 6 लख रुपया मां गॾु मुक़ररु आहे भेण, 6 लख रुपया। तंहिं महिल ई मां कॉल कयुमि बिल्डिंग वारे इंजीनियर खे ऐं फ़ोन कयुमि, चयोमांसि त मां वञी सिधो कर, मूंखे ॾेखार चङी तरह हिसाबु किताबु, न त जेल में विझंदोमांइ। बाक़ाइदा इहे वार्निंग ॾिनी अथमांसि। ऐं तव्हां ॾिसिजो जेकॾहिं हुन कमु सही न कयो न, त मां ॿिए दफ़े वरी वेंदुसि नारा जेल ते ऐं वरी ॾिसंदुसि। ऐं मां बदीन वियुसि, बदीन में बि वञी ॾिस त हिकिड़ी बैरक में सुठी लॻल हुई टाइल, ॿी बैरक में थोरे ॿियो नंबर टाइल जेका हूंदी आहे उहा लॻल हुई। उनजे बावजूदि मां हुनखे चयो भई इहो उखाड़े कर, नहीं हण न हणंदे मां तुंहिंजे ख़िलाफ़ु केस कंदुसि। ऐं तव्हां ॾिसो मां एंटी करप्शन में न सिर्फ़ु इहे ॾींदुसि, बल्कि ॿिया बि कम इलाही आहिनि। जीअं मुंहिंजे हल्के में रोड ठहिया आहिनि, रोडनि जो कमु बि मां मुतमइन आहियां। मुंहिंजे हल्के में पब्लिक हेल्थ वारनि कमु कयो आहे, उन्हनि बि गोभियूं आयूं आहिनि, उन्हनि खे बि मां वार्निंग ॾिनी। मां वार्निंग ॾिनी थमान। तव्हां ॾिसिजो त पहिरियों वज़ीर हूंदो जेको पंहिंजी लिखत सां ॾींदो एंटी करप्शन जो केस हिननि ते हलायो वञे। ऐं मां हिन बिल्डिंग वारनि खे छॾींदुसि कोन। मां तॾहिं चयुमि त मुंहिंजी हुकूमत में इहो थी नथो सघे त को माण्हू इहो करे, छो जो मां हर महीने ॿिए महीने असां अलॻि हिकिड़ो रखियो अथसीं डायरेक्टर, जेको असांजी इहा कंस्ट्रक्शन ॾिसंदो। पहिरियां ख़राबियूं ॾाढियूं हुयूं साईं, माण्हू करोड़पति थी विया। वज़ीर जा मुख़्तलिफ़ जेल सुपरिटेंडेंट जेलर ई करोड़पति थी चुका आहिनि, केतिरा अरबपति थी चुका आहिनि पैसा वठी। उहे अॼु अरबपति ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे आहिनि। शायदि एतिरो पैसो अवां सियासत में रही बि न कमाए सघिया हूंदो, अरबपति थी चुका आहिनि। त पोइ उहे कीअं था कमाइनि पिया? अव्हांखे ख़्वाहिश कोन्हे त अव्हां बि उन्हनि वांगुरु अरबपति थियो, पैसा कमायो, उहो साॻियो ई खातो ओड़ो ई पैसनि कमाइण जहिड़ो? अलाह पनाह ॾींदो त माण्हू अहिड़े हराम खाइण खां पोइ माण्हू ॿुॾी मरे। अलाह साईं, पर हू जेके माण्हू हराम खाइनि था उहे छो नथा ॿुॾी मरनि? उन्हनि खे साख ज़मीर किथे मलामत छो कोन थो करे पियो? मां त इहो चवंदो आहियां त जेको अलाह साईं मूंखे वज़ीर बणायो आहे, हिन खां पोइ जेकॾहिं मां रिश्वत वठां त मथे लानत आहे न साईं। अहिड़े नमूने सां ॿिया जेकॾहिं के रिश्वत वठनि था त उन्हनि ते बि लानत। पर अवां सां मौजूदा हुकूमत में खोड़ सारा वज़ीर अहिड़ा बि जेके रिश्वत अॼु बि वठनि था, अवां जा दोस्त आहिनि, अवां नथा वठो त ॿिया अवां सां इर्द साथी जेके अवां जा शागिर्द बि हूंदा, अवां जे हथनि में सियासत में आया हूंदा, उहे अॼु वज़ीर ॿियनि अहम उहिदनि ते फाइज़ थी रुपया कमाए रहिया आहिनि। उहे हिसाब किताब पंहिंजो पाण ॾींदा। पार्टी जे अंदरि में छो नथो एहतिसाब कयो वञे? छो न सज़ा जज़ा जो अमल कोन्हे? आसिफ़ खे अवां छो नथा चओ त उन्हनि खे हटायो उन्हनि वज़ीरनि जे करे, जिन जे करे अॼु हुकूमत में माण्हू हुन ते आङुरियूं खणी रहिया आहिनि? त छो पिया खणनि? उहा ॿी ॻाल्हि आहे। पर मां ॿुधायां पियो तव्हांखे त असांजी डिपार्टमेंट जेका ॾाढी नेगलेक्टेड हुई,
ऐं पहिरियों दफ़ो थियो आहे त आसिफ अली ज़रदारी साहिबु असां 2 मंज़िला बैरक ठाहिरायूं थासीं तव्हां वठी हलंदुसि मां हिन में कराची में हैदराबाद में मलीर में त सभु 2 मंज़िला बैरक ठाहिरायूं अथसीं मानी सुठी कई अथसीं दवा जी मद में पहिरियों 25 लख हूंदा हाणे 2.5 करोड़ रुपया करे छॾिया अथसीं असां CCTV कैमरा हणूं था ऐं जीअं तव्हां अॼु ई खणी आया हो पंहिंजा प्रोफाइल तव्हां हिते वेही करे पंहिंजे TV कैमरा ते असांजी वेबसाइट ते हलाए वञो ऐं तव्हां कंहिं बि क़ैदी जे बारे में सिर्फ़ु बटन दॿाईंदो त तव्हांखे उहा इंफॉर्मेशन अची वेंदी असां कंप्यूटर निज़ाम शुरू कयो आहे अंदरि असां CPLC वारनि खे चयो आहे त भई हर माण्हू जो हर क़ैदी जो प्रोफाइल ठाहियो त उहो कहिड़े केस में आयो आहे केतिरो आयो आहे जीअं तव्हां चयो त घणा माण्हू बेॾोही पिया आहिनि अंदरि हाणे इहो अंदरि त असांखे मोकिलिनि था पुलिस वारा ऐं जज साहिबान हाणे असांजो कमु आहे उनजी ख़िदमत करणु ठीकु आहे असांजो इहो कमु न आहे त उनखे ॿाहिरि करणु पोइ उनजे बावजूदि बि असांजी डिपार्टमेंट तक़रीबन 3-4 करोड़ रुपया भरे जन कैदियुनि वटि पैसा कोन आहे ॾंड जा असां पंहिंजी डिपार्टमेंट ॾिना अथसीं अहिड़े नमूने सां वुमेन डेवलपमेंट वारनि उन्हनि बि 5-6 करोड़ रुपया ॾेई वुमेन्स खे जेको ॿाहिरि कढायो आहे खोड़ सारी जेके 6 जेल औरतुनि जा जेल आहिनि 4 जेल ॿारनि जा बि आहिनि 4 जेल आहिनि त उन्हनि में इहो बि थींदो रहियो आहे त उतां जूं जेके औरतूं क़ैदियाणियूं ख़ूबसूरत क़ैदियाणियूं जेके मुख़्तलिफ़ ॾोहनि में आयूं आहिनि उहे राति जो मुख़्तलिफ़ ऑफिसरनि कामोरनि ऐं उन वक़्त जे चङनि मुड़ुसनि ताईं वेंदी रहियूं आहिनि हिन में छा सूरत हाणे 100% स्ट्रिक आहे इन ॻाल्हि ते 100% 101% मां ॿुधायां त इन ते माण्हू सोचे बि नथो सघे कंहिंखे ताक़त बि कोन्हे हाणे मां ॿुधायां त सवाइ सुधरी विया आहिनि साॻाई अमलदारनि साॻाई कम सुधरणो पवंदो न इहो इन करे जो मिसाल मां हाणे उन्हनि खे रिश्वत नथो वठां ठीकु आहे जेकॾहिं मां रिश्वत वठंदुसि त ज़ाहिर आहे मुंहिंजो सुप्रीडेंट या डिप्टी सुप्रीडेंट चवंदो छा आहे यार वञ मिनिस्टर साहिबु जेकॾहिं खावड़िजे त वञी 2 रुपया बूथ जा हणंदोमांसि पंहिंजे दोस्त में ईअं चवंदो न या वञी 2 रुपया ॾेई ईंदोमांसि 2 लख रुपया ॾेई ईंदोमांसि खीसे में विझी ईंदोमांसि मिनिस्टर साहिबु ख़ुशि थी वेंदो हाणे उनखे ख़बर आहे त मिनिस्टर साहिब खे करोड़ रुपया बि ॾींदो मिनिस्टर साहिबु उन में ख़ुशि कोन्ह थींदो हाणे उनखे ख़बर आहे त जेकॾहिं कंहिं बि ॻाल्हि में मुनविस थियो त उन में मिनिस्टर साहिबु बख़्शींदो कोन ऐं न बख़्शींदोमांनि मां तव्हांजे साम्हूं चवां थो त केर बि हुजे इंशाअल्लाह रहमान इन मद में मां बिल्कुलु कंहिंखे रायत कोन ॾींदुसि ऐं मां ईअं कयो अथमि कैदियुनि जे लाइ पंहिंजी घरवारी मिलण जो हिकिड़ो ऑर्डिनेंस बि पास करायो छा उन ऑर्डिनेंस में उन कैदियुनि खे का बहितरी आई आहे या न आई आहे अमल शुरू थी चुको आहे या न उहो असां ॿोॾ खां अॻु में महीनो खनि अॻु में असां इहो ऐलान कयो हुयोसीं ऐं बाक़ाइदे नोटिफिकेशन असां जारी कयोसीं त असां स्पाउस जो मतिलबु हूंदा त मुड़ुसु या ज़ाल जेके ज़ाल बंदि आहे त उन मुड़ुसु जेकॾहिं मुड़ुसु बंदि आहे त उन ज़ाल अची मिली सघे ऐं उनजे बारे में असां कमरा बि शुरू कया हुआसीं थोरा कंस्ट्रक्शन करणु पर हीअ नागहानी आफ़त जेका असांजे सिंध जे मथां इतफ़ाक़ सां अची वई त पोइ असां सिंध हुकूमत इहो फ़ैसिलो कयोसीं त पहिरियों असां पंहिंजे हीअ जेके ॾुथियल ॿाहिरि आहिनि जेके सैलाब ज़दगान आहिनि ॿोॾ मुतासिर थियल आहिनि असां उनजी पहिरियों मदद कंदासीं पोइ बाक़ी कंस्ट्रक्शन कराईंदासीं असांजे ज़हन में बिल्कुलु 100% इहा विजन आहे ऐं हिन मद में मां ईरान में इहो सिस्टम आहे ईरान जो गवर्नमेंट खे मां लिखियो आहे त मां इहो पाण वञी ॾिसणु चाहियां थो त तव्हां कहिड़े नमूने सिस्टम हलायो था त पोइ उहो सिस्टम असां बि हिते हलाईंदासीं इहो इंशा ताला हलाईंदासीं पर कुझु ई ॿोॾ जे करे तकलीफ़ आई आहे इन करे असां रहिजी विया आहियूं असां CCTV कैमरा मां ॿुधाए जीअं चयो मां गेट असां इलेक्ट्रॉनिक गेट हणंदासीं असां जेमर हणंदासीं हुन में अंदरि पर हिन वक़्तु ॿुधायो न भुट्टा साहिबु त असांजा जेल काफ़ी बहितर आहिनि मानी खाधो पीतो रहणु बहितर सहूलियतूं हिकिड़ी असांजी गुड हॉस्टल थी वई आहे ऐं मूंखे कॾहिं कॾहिं भउ थींदो आहे त हाणे ॿाहिरि माण्हू हिते महिनत करे जेल में हमेशह चवंदा आहियो त ॿाहिरि माण्हू घटि रहंदा तकलीफ़ आहे न माण्हू चवंदा अंदरि जेल में सही आहे इहो ख़ौफ़ त कोन्हे त सुभाणे वरी तव्हां बुखार बि तव्हांखे जेल में पंहिंजे लाइ असां पुष्पा ॾियारा कॾहिं ॾिना ई कोन जेल में पई खोड़ सारी ॻाल्हियूं कयूं पर वक़्त जी शार्ट जे करे प्रोग्राम पुॼाइणो वेंदो नाज़रीन अॼु असां महिमान हाजी मुज़फ़र हुसैन छुजरा पाण सूबाई वज़ीर आहे जेलनि वारे खाते जो निकी अरसे खां वठी सिंध जी पाण पंहिंजे वसीलार भरपूर ख़िदमत करे रहियो आहे समाजड़ो सुलझणो ऐं प्यार कंदड़ इंसान दोस्त माण्हू आहे पाकिस्तान पीस पार्टी जो कराची डिवीज़न जो सदर पिण डिघो अरसो कराची डिवीज़न जो रहियो ऐं सियासत जे हवाले सां अॻ में हू क़ौमी असेंबली जो मेंबर बि रही चुको आहे हिन वक़्तु जेलनि वारो वज़ीर आहे असीं कोशिशि कंदासीं त हाजी साहिब खां ईंदड़ वक़्त में वक़्तु वठी खोड़ ॻाल्हियूं कयूं दिलि त न पई चए त प्रोग्राम पुॼाणी कजे पर वक़्त जी खोट ईंदड़ वक़्तु हाजी साहिब सां खोड़ कचरी कयूं तेसिताईं पंहिंजे मेज़बान हमीद भुट्टो खे इजाज़त ॾींदा अल्लाह वहे।